सुकून साज पद सरो सिलाई कयो असां पंहिंजे मन खे हिन जीव खे ज्ञान ॾेई करे पाण ब्रह्म सां जोड़ियो। जीव जंत के ठाकुरा आपे नानक को पसरिया दूजा को दृष्टा नानक को पसरिया दूजा को दृष्टा श्री राम श्री राम श्री राम। जीव जंत हे जंतु जेके विहान प्रभु ठाया जेके चोला 84 लख किस्म जा चाहे उनमें मानव चोलो भी उनमें सभिनी में जेको जीव वेठो आहे वो जीव सभिनी में आहे पते पते में आहे। वो ठाकुर ठाहींदड़ आपे वर्तन हार हे जंतु ठाहे अंदर जीव वेही करके वर्तन भी पाण कराए रहा कंहिंखो कहिड़ी कंहिंखो कहिड़ी। भगवान कृष्ण जन गीता में भी चयो करता भी मां भोगता भी मां तोखे बिंदु मां ठाहिण वारो भी मां तुंहिंजी बाडी खे अंदर वेही करके आत्मा के रूप में भोगता भी मां। श्री राम आत्मा ही पान अंदर वेठी आहे उन में जीव पैदा कई जी ईश्वर अनादि आहे ती जीव भी अनादि आहे उनजी आद न आहे प्रक्रिया हलाइण लाइ ठाहे प्रभु आपे वर्तन हार नानक एको पसरिया हिकु ई हिकु आहे सॼो संसार पाण ठाहे वरी पाण ई हलाए थो। दूजा कह दृष्टार ॿियो मां कीअं चवां जेकी दृष्टि में अचे थो सभु हिकु तुंहिंजो ई पसारो आहे। श्री राम उन पसारे खे थोड़ो विरल कनि था सार सुकून साज पद आप पथे आप सुनने हारो आप पथे आप सुनने हारो आप आप विसारो ओ आप आप विसारो आप कथे आप सुनने हारो आप आप विस्तारो आप कथे आप कथे वाह धन आहे जंहिंखे प्रभु पंहिंजी बूझ ॾिनी आहे बूझ वारनि कीअं वर्णन कयो आहे। आप कथे आप सुनने हार अहंकार खत्म ईर्खाई खत्म आप कथे मां कथां थो इहो भाव ईंदो
तो इहो बि पैदा थींदो त जेकी मां चवां थो साम्हूं वारो ॿुधण वारो करे छो नथो राम पर इहा दृष्टि अची वई ॿुधाए बि पाण थो ॿुधे बि पाण थो श्री राम वरी हलाइण उनजी मर्ज़ी ते आहे ॿुधाइण वारे खे हलाइजाए ॿुधण वारे खे हलाए पढ़ना सुनना संसार की कार है ये माया जो कम है ये शरीर भी माया है वाणी भी वेदन जी सब माया है आप कथे आप सुने हार आप है एक आप विस्तार एक भी पाना विस्तार मुनि जो पाना जेकर सब कुछ पाना तो वो मथे साफ प्रमाण था जात से भावे ता श्रेष्ठ उपाय जात से भावे ता श्रेष्ठ उपाय अपने भाने ले समाए हो अपने भाने ले समाए जात स्वभाव तसरष्ट उपाय अपने भाने ले समाए जात सुभाने बाबा जात सुभाने श्री राम हरे राम श्री राम उन्हीं के बने जेके उन्हीं के बने जहाँ तस भावे तहाँ श्रेष्ठ उपाय वणे तो उन्हीं के उन्हीं सृष्टि पानी पैदा कई कहीं चेस पैदा कर उन्हीं के वणियो उन्हीं पैदा कयो वरी जंहिंखे वणियो आपने भाणे लय समाए जेके वणियसि पंहिंजे भाणे में हलाए राम श्री राम वरी पंहिंजे भाणे में हलाए करे उनखे समाए वरितई इहा दृष्टि प्रभु पक्की करे विझे त मुंहिंजो पाप बि पुञ थी पए कई निश्चित कर्मनि जा खाधा फ़क़ीरनि खे इस्तेमालु कंदा ॾिठा विया पर साईं जे ज़िक्र फ़िक्र में मुंहिंजी विरती आहे जेकी खाराए तो पंहिंजी इच्छा त आहे कान आपने भाणे लय समाए जीअं हलाए थो हलां थो जीअं ॻाल्हाए थो ॻाल्हायां थो जीअं खावाए थो खावां थो सुम्हाए थो विहाए थो उथाए थो सब कुछ प्रभु जे तरफां जेको समझे थो प्रभु उनखे पाण में सलाह थो छॾे वास्तविकता इहा आहे पर जीव हमेशह इहो समझी हले त श्री राम सब कुछ प्रभु आहे जॾहिं उन जे मथे वराइनि था अस्पष्टी कंदा वञनि था तुक तुक में तुम ते भिन्न नहीं कछु होवे तुम ते भिन्न नहीं कछु होवे तुम ते
सूत सब जगत परो आपन सूत सब जगत परो आपन सूत सब जगत परो तुम ते धन नहीं कछु होए तुम ते धन नहीं कछु होए आपन सूत सब जगत परो तुम ते भिन तुम ते भिन तोखां सवाइ नहीं किछु होए तोखां सवाइ कुछ भी नथो थिए भाव तू ही सब करे रहियो किछु किछु मां सब ठहंदो आहे तुम ते भिन नहीं किछु आपन सूत सब जगत परो हे प्रक्रिया शरीर जी जेका बि असां सभिनी जी थिए थी अंदर वो आत्मा वेठी आहे तॾहिं थी आहे उन सूत में हे धागा मरियल राम इन सूत में मणियान या मणियन में सूत आहे ओत प्रोत आहे प्रभु परमात्मा सां में आपन सूत सब जगत परो तुम ते भिन नहीं किछु हो इंज करे न हुजे श्री राम संसार में को प्रक्रिया उन्हनि जो हिकु सुठो भी कसी कंहिं संत वटि अची करे चयो साईं फलाणो अहिड़ो आहे चयोसि अबा मुंहिंजी निंदा छो थो करे चई साईं जेको खोटो कमु कंदो हुनजी गिला त हलंदी न सही ॻाल्हि आहे पर तो ठीकु खयो आहे छा जेको खोटो कमु करे हुनजी गिला ई कंदो राम कोई ॿुधी के ज़ोर ॾियण जी ज़रूरत न आहे असांजी गिला करण सां कंहिंजी उहो सुधरी वेंदी राम साम्हूं चवण त अपशब्द थींदो न गिला हमेशह पोयां थींदी आहे त यश अपयश परमात्मा जन जो लिखी छॾियो आहे कर्मनि जे अनुसार हुनखे भोॻाइणो अथसि कंहिंखां निंदा कराए कंहिंजा पाप लाहे छॾींदो आहे राम तूं कंहिं सां ईर्खा कंदे उन जा पाप तोॾे हलिया वेंदा तुंहिंजा पुञ उन ॾे हलिया वेंदा घणो कुझु चयो अथऊं श्री राम तो जिन इहा ॻाल्हि सम्झी आहे त आपन सूत सब जगत परोए साईं बाबा जी मां तव्हांखे ॿुधायो भई कंहिं प्यारे चयो कि फलाणो साईं अहिड़ो उन जा 10-20 सॼा गुण ॿुधायो वीचारो शर्मसार थी वियो मां हिकु अवगुण ॿुधायो माना इहो गुण इन लाइ ॿुधायो तूं पाण सां भेट कर बाबा तो में इहो गुण आहे जेकॾहिं न आहे त इहो अवगुण छो थो करे असां अवगुणनि सां पाण भरिया पिया राम पाण सॼी कारी पर हुनजो कुझु कारो अचे हल पुछ कारी उहा असां सभिनी जी स्थिति आहे हीअ त सम्झाईंदा साहिब तुम ते भिन नहीं किछु हो श्री राम श्री राम श्री राम इन लाइ भेटाई साहिब चयो न कंहिंखे कुझु चओ न
कंहिंखे कुझु चओ न कंहिंखे कुझु कहो, न कंहिंखे कुझु चओ न कंहिंजो कुझु कहो। तूं वाट पंहिंजी विंदर जी पियो आहे। विंदर जी वाट माना हक़ीक़त जी वाट, साईं जी वाट, सुठी वाट। तूं पंहिंजी विंदर जी वाट सुठी वरतियूं हलियो हुयो त तुंहिंजो पंहिंजो गॾु हो हिन किचन खां कपिड़नि खां पास थिए। तूं पाण भरियो पियो आहे, तूं पंहिंजो कढण त कर। श्री राम। हाँ, तुम ते भिन नहीं किछु होए, आपन सूत सब जगत परो। वाह 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 वाह। ॼाणायो त मोहम्मद साहब वियो पियो नमाज़ ते। कंहिं महिल ॾोहिटो उथी पियुसि हुसैन, चए मां बि हलंदुमि फजर जी नमाज़ 5 बजे। बुचड़ा तूं नंढड़ो हाणे थिए न मां हलंदुमि। नमाज़ अदा थी मोटी आयो, जेके सुम्हिया पिया उनखे थोड़ी मयार ॾियण लॻो, सुम्हिया पिया। राम, असां सुम्हंदड़ अहिड़ी ॻाल्हि पकड़ियो न, पर इहो सोचूं कंहिं महिल वीचारो हो सुम्हियो आहे। राम, पंहिंजे फेवर जी कॾहिं आड़ न वठूं असां। त चयसि वाह बचा, ॾिस पंहिंजी निमाज़ कज़ा करे छॾियनि। इहो जेको मयार चवनि तूं सुम्हियो पिया त माना पाण खे चङो सम्झी मां जाॻियल आहियां। सो जागे जिनको आप जॻह। कंहिंखे पंहिंजी पए चवण सां न ठहंदो, ॾुखियो भाई वेंदो मयार। तुम ते भिन नहीं किछु हो, जेतिरो गरो हलिया वञो बसि चुप अची वञे। आपन सूत सभु जगत करो। जेकॾहिं ईअं आहे त हाणे मथे साहब चवंदा जाको प्रभु जी आप बुझाए। जाको प्रभु जी आप बुझाए, सदा प्रभु जी आप बुझाए। सतनाम सोई जन पाए, ओ सतनाम सोई जन पाए। सतनाम सोई जन पाए, जाको प्रभु जी आप बुझाए। सतनाम सोई जन पाए, जाको प्रभु जी जाको। श्री राम। जाको प्रभु जी आप बुझाए, सतनाम सोई जन पाए। जंहिंखे प्रभु अंदरों पंहिंजी बूझ ॾे। श्री राम। ॿिली सभु वेठा आहियूं, प्रभु जा कृपा कई आहे जो ॿुधण वेठा आहियूं। पर जेकॾहिं उन भाव सां अंदरि बाॾाईंदासीं त परमात्मा भाव जो बुखो आहे और परमात्मा वटि भाव जी ॿोली पहुचंदी आहे। हे प्रभु पंहिंजी ॼाण ॾे असांखे। तूं असांजे अंदरि वेठो आहे, तूं ई ॼाण ॾींदे। मां पंहिंजे बल ॿुधी सां तोखे किथे कीअं पछाणे सघंदुसि तूं केरु आहे। श्री राम।
तुझी हस्ती जी मां पहचान काथे करे सघंदो मां पंहिंजे ज्ञान ध्यान सां असां बिलाशक कंदा रहूं ओहो इन में संतुष्टि न वठूं न ज्ञान प्राप्त करण जी न ध्यान करण जी न जप करण जी न तप करण जी कमी न कयूं लॻा रहूं इहे साधन आहिनि प्रभु ॾे प्रभु जो इहे रस्तो आहिनि वञण जा श्री राम इहे सभु प्रभु ॾे वठी वञण वारा आहिनि ज्ञान ध्यान जप तप शेवा साधनाऊं सभु प्रभु जे पासे ॾे पर इन तरीक़े सां तूं मिली वञे राम जंहिंखे मिलियो आहे तुंहिंजी कृपा सां मिलियो आहे कंहिं महिल तूं कृपा कंदो वञे तंहिं लाइ पंहिंजी बूझ ॾे बसि मुंहिंजो जीवन सार्थक थी वञे मुंहिंजो मन जागी पए जाको प्रभु जी आप बुझाए सच नाम सोई जन पाए उन सचे नाम खे आख़िर नाम जे रूप में असांजे हथ में ईंदो परमात्मा कुछ तो उनके संबोधन कंदासीं बाबा अंदर महसूस कुछ भी थे आखिर व्यक्त कंदासीं तो कोई नाम ॾेई करके करणो पवंदो सतनाम 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 सोई जन पाए वो सचे नाम के प्राप्त करे जिन जिन पुरुषन प्रभु कृपा कई जिन ते प्रभु जा प्यारा बणिया जंहिंखे प्रभु पंहिंजो बणायो प्यारो कयो प्यारो बणायो पंहिंजो अहिड़ी वृत्ति जिनजी बणिजी वई ऐं बणाए वरिता परमात्मा उनजी स्टेज कहिड़ी आख़िर में अचे थी सो समंदर सी तट का बेता सो समंदर सी तट का बेता धन्ना मां साईं कवराम साहब याद अची विया वाह चाचो शेव कुमार असांजो 103 वरे जो चोलो छॾी वियो चइनि पिया जुंग जे मेले ते असां वेल आहियूं घोटकी शहर वटां हलंदे वेंदे जुंग ताईं बाज़ार लॻी वेंदी जुंग कुंज शहर खां थोरो ॿाहिरि हो हाणे त जुड़ी वियो आहे श्री राम बाज़ारियूं लॻी वेंदियूं त हिकु जाइ ते असां तास वेठे खेॾीसीं भगतनि जो आवाज़ सॼो असां पहुतो पए जेके भगत साहब खां अॻ में बीठा हुआ पुराणे भक्तनि जा बुलंद आवाज़ सभिनी जा हूंदा हुआ लाउड स्पीकर हूंदा कोन हुआ त जंहिंमहिल 4 बजे इन भाव सां वेठासीं त साईं जन अचनि पोइ वञी भगत में विहऊं हाली ॿाहिरि वेठासीं जंहिंमहिल लंघियासीं साईं जन पास थिया त टपले उथियासीं साईं खे पेर पियासीं त उन ॻोठ जो अली ॻोठ घोटकी जो ॻोठ आहे पोइ घोटकी में वेठा भाई राम राम साईं सां मौक़े जा चर्चा बि कंदा हुआ पर हेॾे असांखे चई हुजे तास खेॾंदा वेठा जीअं हुन चयो त साईं जन चयो वाह भाई रामन पाण हे सॼी राति नंढ कुटियूं अचूं था पिया हा त मथां चई असां चई विधोसीं साईं जन जे लाइ असां तरसिया वेठासीं साईं अचनि त साईं वञूं उन ते साईं जन चयो अबा भाई रामन पाण सॼी राति नंढा कयूं अचूं था हे वीचारा सॼी राति भॼन त ॿुधनि था तूं वेली वरी बि हुनखे मयार छॾे राम राम सभई मयार माॾे भोतन ॾे न हिकिड़ी तंहिं लाइ हिते अहिड़ी हुनजी दृष्टि जंहिंमहिल इहा अची थी वञे त सभु ॿुधण वारो करण वारो सृष्टि खे पैदा करण वारो श्री राम वरी पाण में पाण समाइण वारो उनखे सवाइ कुझु बि कोन्हे
सभिनी में परवाया पिया जंहिंखे प्रभु पंहिंजी बूझ ॾे उनखे पंहिंजी कृपा करे नाम जी बख़्शिश कंदो आहे उनखां नाम जपाईंदो आहे सो समुंदर से तट का बेटा सो समुंदर से तट का बेटा नानक सवेरे श्रेष्ठ का देता नानक हो नानक सवेरे श्रेष्ठ का देता सुखमणि सुखमृत जो नाम ओ सुखमणि सुखमृत जो नाम भगत जना के मन विश्राम सुखमणि सुखमृत जो नाम सुखमणि सुखमणि सो समदर्शी समदर्शा जा तो सॼो व्याख्या हली वई उहे समदर्शी थी वञनि था उहे तत जा वेता थी वञनि था तत जा ॼाणू थी वञनि था श्री राम नानक सगल श्रेष्ठ का जेता सॼी सृष्टि जा उहे जेता पुरुष जीतल पुरुष थी वञनि था जीअं भगत साहिब जी मां ॻाल्हि ॿुधाई इनखे सृष्टि जो जीतल न चइजे त कंहिंखे गुरु अर्जन देव खे जंहिंजी वाणी आहे सृष्टि जो जीतल चइजे न कंहिंखे चइजे तत जा सम्झी विया बसि यथार्थ ज्ञान असांखे ॿुधायूं बसि असांजो कल्याण जनम जो चक्र इन यथार्थ में घुरंदो असांजी दृष्टि मथे चढ़े कर्म खां हे हीअं ईअं न भक्ति दृष्टि कंहिंखां प्रभु छा थो कराए या प्रभु पाण है लीला सॼी कीअं करे रहियो आहे सभु कुझु पाण हेतिरे न खनि सां सतनाम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय राम कृष्ण भगवान बोल गुरु नानक साईं कमराम भूषण जा सखी बाबा सुदाम भुज मिठड़ी माता साहिब की जय सर्व संतन महात्मा की जय सर्व संतन को